चाचा तू वॾो ई ऐं तुंहिंजे हथ में हथियार आहे, मूं वटि त कुझु कोन्हे। ईअं किथे हमिलो करणु पुरुष जो कमु न आहे। मूं तो ॾोह कहिड़ो कयो आहे? जब जमाल जी का ख़बर पई अलाए कहिड़े जबल जे चुरमी लिकी आहे। किथे बि हूंदो जबल खां ॿाहिरि न हूंदो, असीं ॻोल्हे लहंदासीं। अब्बा जमाल खे त कुझु कोन थींदो न? हींअर ई चूड़ियूं भञी अछो वॻो पाए अच। तू सिवाय हिकु खून जे कुझु बि नाहे कराए सघियो ऐं नाहे वरी काशियूं जी कब्ज़े में करे सघियो आहीं। तूं वॾो बेवकूफ़ आहीं बंगला, या चङी तरह मूंखे सुञाणी नथो। आउं वॾो छातर दिमाग़ ऐं आड़ी काप माण्हू आहियां। एतिरो आसानी सां आउं बि गुलबानो मां हथ कढण वारो न आहियां। शेर बहादुर ख़ान, जेकॾहिं चाकर ख़ान ॻाल्हि नथो मञे न, कयूंसि था ॿी दुनिया हवाले। ईअं बि कबो, पर थोरो सब्र कर। मां हिकु अहिड़ो तीर उछलाइण वारो आहियां जो सिधो वञी निशाने ते लॻंदो। अॼु ताईं तो जेको बि तीर उछलायो आहे न, बाक़ी निशाने ते लॻो आहे। अॻिते बि ईअं थींदो। रुॻी चाकर ख़ान जे जवाब जो इंतज़ारु आहे। ॾिसां त गुलबानो जे रिश्ते जे लाइ इनकार थो करे या इक़रार। जेकॾहिं जवाब इनकार में आयो त पोइ इनकार खे इक़रार में बदिलाइण मुंहिंजे खाॿे हथ जो कमु आहे। एतिरो वक़्तु थियो आहे, अञा को मुनासिब जवाब न मिलियो आहे। अॻिते छा थींदो? जेकॾहिं तीर सिधी आङुर सां न निकितो त आङुर खे टेढ़ो करणो पवंदो। शेर बहादुर ख़ान, वक़्तु गुज़रण खां पोइ न आङुर खे टेढ़ो करण मां को फ़ाइदो न थींदो। शेर बहादुर ख़ान एतबार जो ॿियो नालो आहे। जंहिं ॾींहुं मुंहिंजो पंहिंजे पाण तां एतबार ख़तमु थी वियो, उहो ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं आहे। ॿिया जुदो शादिया पर सलामा दुर्हानिया चलो मूरत मूरत सर शमानिया उठाए बेली इस्ती इस्ती ने जरानिया आन जाती बेगंजे दही उठाए बेली इस्ती इस्ती ने जरानिया आन जाती बेगंजे दही कसबानो रोगे अबा मैं रोगा केॾांहुं थी वञे इहो ई त पुछां पियो। जमाल न वञा चरी थी छा? हू जबल जे लाइ कहिड़ी चुर में थो रहे, तूं हुनखे किथे ॻोल्हींदी? हू किथे बि हूंदो अबा, मां हुनखे ॻोल्हे लहंदसि। हुन खां सवा मूंखे हिकु गिराम बि नथो वणे। हुन लाइ मानी बि खाधी हूंदी, अलाए न। मां तो चवां अहिड़ो कमु करण खां अॻु 100 दफ़ा सोचिजे, जंहिंजे करण सां जान खे ख़तरो हुजे। अपा, जेकॾहिं जमाल जे बदिले मुंहिंजो सिर बि वियो न, मां हुन तां घोरे ॾींदसि। पर हुनखे ॻोल्हींदीअ किथे? थरा सुधे आं बुखोए, तोखे ख़बर आहे किथे हूंदो? किथे बि हुजे,
मां हुनखे ॻोल्हे लहंदसि। ससी उन्हनि जे लाइ जबल लताड़िया, बाक़ी मां पंहिंजे जमाल खे इन्हनि जबलनि में ॻोल्हे न सघंदसि। मां रवां बा। ज़िद थी करी न त पंहिंजो ख़्यालु करि। ही पंहिंजा इलाइक़ा आहिनि। अब्बा हिते को बि ओपरो माण्हू नथो अची सघे। तूं हिते छो आयो आहीं? मां त मुसाफ़िर आहियां। हींअर तूं कहिड़ी राह जो मुसाफ़िर थी आयो आहीं? तुंहिंजे दीदार जो मुसाफ़िर आहियां। पोइ मैं दोस्त न घर केर भी कोने। बाबा जी भी हो तो छो किना गए तुंहिंजो बाबा? सरदार शेर मोहम्मद खान ना। सरदार शेर मोहम्मद खान ना? गुलज़रीन, मां अहिड़ी न आहियां। बाबा मूंखे ग़लति तो समझे। मां दुख सुख में तुंहिंजे साथ ॾींदसि। मूं त इहो सम्झी करे तोसां प्यार कोन कयो, पर मूंखे लॻे थो त तुंहिंजो पीउ असांजे प्यार मां ख़ुशि न आहे। पाण मोहबत कई आहे। मोहबत जे साम्हूं ज़िंदगीअ जो हर मक़सदु कूड़ो थी वेंदो आहे। गुलज़रीन, मां अब्बा रा राज़ी खणण जी कोशिशि कंदा। मूंखे त नथो लॻे त तुंहिंजो पीउ हा कंदो, पर हू त सम्झे थो त मां तव्हांजो दुश्मन आहियां। मां हिकु मामूली माण्हू आहियां, मुंहिंजी का हैसियत न आहे। शायदि उन सोच ई आहे त कंहिं सरदार जे पुट सां तुंहिंजी शादी करे। पर मां त पर जेकॾहिं तुंहिंजो अहिड़ो को ख़्यालु आहे त तूं पंहिंजे पीउ चवण न मोटाए। जिते हू चवे तूं शादी करे छॾ, मां तोखे कोन रोकींदुसि। गनोक भेजे गुलज़रीन, ये त छे कुछ गे। गुलबानो, मां तोखे धोखे में नथो रखणु चाहियां। ये हाल में आहियां, जीअं बि आहियां, जेको बि आहियां, ख़ुशि आहियां। मूंखे पंहिंजे पाण ते, पंहिंजे मिटनि माइटनि ते का बि शर्मिंदगी न आहे। जेकरे सीरे फरा माथा फजी वियो गुड। मां पंहिंजी नज़रुनि में किरण नथो चाहियां। शादी खां पोइ जिते मां रहंदुसि उते तोखे रहंदुसि। जे हाल में रहंदुसि उन हाल बि तोखे रहंदुसि। जेकॾहिं मां उनकी मानी खाईंदुसि त तोखे उहो ई मानी खाइणी पवंदी। सोचे सम्झी फ़ैसिलो कजां गुलबानो, सोचे सम्झी। मां फ़ैसिलो खरिश्ता दुख सुख में तुंहिंजे साथ ॾींदसि। छे बी मां थैया को सीर खना। गुलबानो, मरण घड़ी ताईं बि मां तोसां साथ ॾींदुसि। जीअं बि तोसां त मरंदुसि बि तोसां। हीअ अञा उन कमीने गुलज़रीन खे दिलि मां कढी न सघी आहे। उन छोरे मां हिन जी जिंद कीअं आज़ाद करायां? ज़रूरत इंसान खे कुझु बि कराए सघे थी। ग़ुर्बत जे करे इंसान हिकु मिंट में विकामजी वेंदो आहे। मां उन छोरे खे लालच थो ॾियां त हू मुंहिंजो माल ऐं बारानी ज़मीनूं वठे
पर गुल पानूअ जी ज़िंदगी मां निकिरी वञे, जॾहिं लालच जी ख़ुशबू सूंघींदो त मोहब्बत जो सवादु विसरी वेंदुसि। हा, अस्सलाम वालेकुम चाचा चकर। वालेकुम अस्सलाम। हवाला दे। हवाल तो है रे चाचा। चलेड़ा यार मुझा सनेड़ा हा तुझे मेरे बानी यार चलो वठ निशानी आ पेड़ा मिल जानी यार चलो वठ निशानी। चलो चौनी चौक भी यार लगो तुझो शौक भी भलो भलो यारो चलो विंदरवार पेड़ा मिल जानी यार चलो वठ निशानी भला भला यारो चलो विंदरवार पेड़ा मिल जानी यार चलो वठ निशानी। बंगला पान आने कदी चाल सोची है, पर केड़ी बाग अली और जमाल जे विच में नफरत जी दीवार। मां समझी न सघियुसि इहा नफ़रत जी दीवार कीअं ॾबी? इहा अहिड़ी त मज़बूत दीवार हूंदी जो कंहिं बि हथियार सां टही नथी सघे। उहो कीअं? इहो हीअं वाह शेर बहादुर खानवा, तो वार ई वॼाए छॾिया। हाणे तूं ॾिसजां कीअं तो बाग अली ऐं जमाल जे विच में ॾुफेर विझां, या त बाग अली जे हथों जमाल फौ थी वेंदो, या वरी ॿिन्ही जे विच में एतिरा त फ़ासिला पइजी वेंदा जो सॼी ज़िंदगी कॾहिं बि पाण में मिली न सघंदा। अरे बंगुला थई दिमाग थोड़ा लगे। बाबा तव्हां हिन साल गाजी शाह जे मेले ते कोन विया छा? पुट हर साल सॼो कोस्तान मेले ते गॾिजी हलंदो हो, पर जॾहिं खां वठी जमाल चाकर खान जे पुट खे मारियो आहे न त ही सॼो कोस्तान वीरान थी वियो। पुट सभु माण्हू हिकु हिकु थी लॾे विया। हाणे त ही कोस्तान जा पहाड़ खाइण था अचनि। मेलो माण्हू सां हूंदो आहे पुट। हिते जा माण्हू पाण में सभु खीर खंड हूंदा हुआ, सॼो ॾींहुं पिया पहाड़नि में गीत ॻाईंदा हुआ। कोस्तान में को बि काज थींदो हो न पुट, सभु माण्हू गॾिजी पिया नचंदा हुआ। बाबा छा वरी हिते ख़ुशियूं कोन ईंदियूं? पुट ईअं लॻंदा, छो जो का शइ विञाइण में देरि न लॻंदी आहे, पर ठाहिण में वॾो वक़्तु लॻंदो आहे। पुट सरदार ऐं राज जे माण्हुनि गॾिजी हिन मुल्क में अमन कयो, पर जमाल सॼो कमु फिटाए छॾियो। हाणे को सगारो माण्हू विच में पई अची सरदार खे राज़ी करे, न त पुट हिते अमन थियणु मुश्किल आहे। बाबा तव्हां छो नथा वञो सरदार ॾे, उनखे राज़ी कयो न। पुट किथे सरदार किथे असीं मिसकीन माण्हू, असांजी ॻाल्हि केरु मञंदो पुट? सरदार शेर मोहम्मद सुठो माण्हू आहे, तव्हां वञी त ॾिसो। ठीकु आहे पुट,
को मौक़ो मिलियो न त वेंदोसांसि, पर मुंहिंजी ॻाल्हि मञियल आहे न। बाबा चङाई जी ॻाल्हि मञींदो, तव्हां दिलि त ॿुधो। ठीकु आहे पुट, ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। चाचा भाग अली। बुखर हो गए किॾां बि न, बस ॿुधो अथमि त कोहिस्तान में गिदड़नि ऐं बघड़नि जो तादादु वधी वियो आहे, उन करे पंहिंजे माल जी जांच लहणु ज़रूरी आहे। माल जी जांच भले कर, पर पंहिंजे नंगनि ते बि नज़र रख। छा मतिलबु आहे तुंहिंजो? तूं चवण छा थो चाहीं? चाचा तुंहिंजी धी सबू जो गुलज़रीन सां गॾु पियो वई। गुलज़रीन सां गॾु? यार कहिड़ी बकवास तो करी? बकवास न, सच तो चए। रुगो असां ॿिन्ही न, पूरे कोहिस्तान ॾिठो आहे। वॾी खुआरी थियण वारी अथई चाचा पागली। मां चवां थो वधीक बकवास न कर, न त छा कंदे चाचा पागली? सच खे मिर्चियूं हूंदियूं आहिनि। जेकॾहिं मूंखे कुझु करण खां बहितर थी त वञी पहिरियां गुलज़रीन जो बिलो कर, जेको सरेआम तुंहिंजी धी सां इश्क थो लड़ाए। हिकु भाउ रूपोश आहे, ॿिए ते ख़ामोश, बदज़बान। जेकॾहिं हिकिड़ो लफ़्ज़ बि ॻाल्हाई त इहो कंझ कपे बघड़नि खे चवंदो साईं। एतिरी गैरत थी त वञी गुलज़रीन जो कंध लाइ। असां ते एतिरी गैरत छा लाइ थो ॾेखारीं? बुरो गुम खणी छकला। कसबान मुझे गाना मोटिया है। खुदा खैर करे, खुदा खैर करे। किथे के मसले में न फांसी पई हुजे। जमाल भला मिलिस या न? हेस ताईं तो मोटण खपे सा। शाम जी थी आहे, अञा न मोटिया है। मूंखे त इहा उन थी पई आहे त कुर्बान खे चाकर जा माण्हू नुक़सान न पहुचाइनि, पर चाकर ईअं कोन कंदो, ईअं नथो करे सघे। मां अॻिते वञी ॾिसांसि थो। बाबा समझाए न छोरे खे, न त मारजी वेंदो। मां उनखे हिकु शर्त ते छॾे सघां थो। कहिड़ी शर्त ते? उनखे चओ तुंहिंजी ज़िंदगी मां निकिरी वञे, इन जे बदिले में पहाड़ियुनि जे पोयां कुझु बारानी ज़मीन ऐं चौपायो माल बि ॾेई छॾींदोसांसि। बाबा साईं, मां मोहबत कई आहे, कारोबार त न कई आहे। ॿियो त वॾे सरदार मूंखे उन जे नाले करे छॾी आहे। तुंहिंजे नंढे भाउ मुराद जे खून खां पोइ सरदार जो फ़ैसिलो बि टुटी वियो आहे। तो जेके हुन लाइ ख्वाब ॾिठा ऐं मोहबत जा जेके महल जोड़ियई से टुटी टुकड़ा टुकड़ा थी विया आहिनि। प्यार कंदड़ जो मोहबत जो ताजमहल हुन जी अखियुनि जे वहंदड़ गोड़नि सां ठहंदो आहे। शेर बहादुर खान सुठो माण्हू आहे ऐं मूं हुन सां ज़िमान करे छॾी आहे। मुंहिंजे वात मां निकितल लफ़्ज़ सूंह जे बराबरि हूंदा आहिनि। को कसम खणे ऐं मां रुगो ॻाल्हि कयां, उनखे उन जे बराबरि सम्झो वेंदो आहे। बाबा साईं,
मां तो गुलज़रीन सां जिंदगी गुज़ारण जो फैसलो करे छॾियो आहे। हाणे मुंहिंजो जीअण ऐं मरण हुन सां गॾु आहे। ऊंधाईअ में भटकण खां बहितर आहे त माण्हू रोशनीअ जो को ॾीओ तलाश करे। बाबा साईं, गुलज़रीन मूंखे रोशनी ॾेखारींदो। पक ख़तम, हू मूंखे ऊंधाईअ में अकेलो कोन छॾंदो। हुन पंहिंजे घर खे असांजे ॾींहं सां रोशन करण जो जेको ख़्वाब ॾिठो आहे उहो कॾहिं बि पूरो न थींदो। आउं आख़िरी दफ़ो तोखे चवां थो, हुनखे सम्झाए त असांजी ॻाल्हि मञे। हुनखे जीदान मिली वेंदो, न त असांजे घर में दफ़न थी वेंदो। इहो न विसार त हू तोसां मोहबत नथो करे। तूं अचायो हुनजे करे असांजी पग उछलाईंदी थी वती। ना बाबा, हू मूंसां बि मोहबत कंदो आहे। हू कूड़ो आहे, कूड़ो। हू तोसां मोहबत न, नफ़रत तो करे, नफ़रत। तोखे ऐं इन छोरे गुलज़रीन खे मां मोहलत थो ॾियां। सोचे समझी जल्दी मूंखे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। बाबा साईं, मोहबत करण वारा सोचंदा न आहिनि, फ़ैसिलो कंदा आहिनि। असां सोचे छॾियो आहे, असां जीअंदासीं बि गॾु ऐं मरींदासीं बि गॾु। ॾिसां थो इहो कमीनो केतिरा ॾींहं तो जीअरो रहे। जमाल चाचा पागली ए रस्ते तू मुते अज बंदूक ताने बीठो आई। गुलज़रीन किथे आ? गुलज़रीन अलाए किथे आ? मूंखे कहिड़ी ख़बर गुलज़रीन किथे आ? कोहिस्तान जे जबलनि में ॻोल्हेसि न। मूंते बंदूक छो ताणी अथई? गोल गुलज़रीन खे हूंदो पंहिंजी कंहिं लेला वटि। त मूंखे त इहो ॿुधाए चाचा पागली, तूं मूंखां छो थो पुछी? हुन कसबानू खे लिकायो आहे। कसबानू? कसबानू त मुंहिंजी ज़ाल आहे। गुलज़रीन हुनखे छो लिकाईंदो? तुंहिंजो दिमाग़ त सही आहे। पंहिंजी धीअ जे बारे में चई छा थो? दिमाग़ त तव्हां ॿिन्ही भाउरनि जो ख़राबु आहे। तॾहिं त मुंहिंजी धीउ कसबानू खे वरगलाए भाउरनि में लिकायो अथव। मां सच थो चवां चाचा पागली, मूंखे या का बि ख़बर न आहे त कसबानू ऐं गुलज़रीन किथे आहिनि। मूंखे त इहा दुश्मननि जी चाल थी लॻे। सम्झो ॻाल्हि खे, सम्झ दुश्मननि जी चाल अथई। पर गुलज़रीन तुंहिंजी सलाह खां सवाइ को कमु नथो करे सघे। गुलज़रीन हेॾां पे आयो। ॿी ॻाल्हि त कसबानू बि त तव्हां वटि हुई। तोखे ख़बर ज़रूर हूंदी। ॿुधाए किथे लिकायो अथव मुंहिंजी कसबानू खे?